शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठो मिठो शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे कॾहिं बि कंहिंसां रूठणो न आहे। दुनिया में माण्हू हिक ॿिए सां रुठी वेंदा आहिनि। पोइ रुठी वञण सां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा न, संबंध में न ईंदा। त उन जेतिरो जेतिरो असां सोचंदा आहियूं न हिकु ॻाल्हि खे, त छा थींदो, हाणे माण्हू काॾे वञे। हर आत्मा आहे हिन सृष्टि ते। त आत्मायूं आहिनि हिन सृष्टि ते, असां आया आहियूं। कोई बि देहदारी संबंध असांजो आहे। असां जिते बि असांजो जन्म थियो आहे, जिते बि माण्हुनि जो संबंध आहे, केर बि आहे, मामा चाचा काका जो बि आहिनि दुनिया में, ऐं हिननि सां न असांजो हिसाब किताब हूंदो। अॼु माण्हू खां सहन नथो थिए त माण्हू हिक ॿिए सां संबंध तोड़े करे सभु अलॻि अलॻि रहण चाहिनि था। हिक ॿिए सां संबंध न रखी करे ॿिए खे पंहिंजो काका मामा चाचा माउ पीउ ठाहींदा। भई हिननि सां असांखे सुठो नथो लॻे। त छा थींदो, खिचावट थींदी आहे आत्मा जे जीवन में। आत्मा उन हिसाब सां उन्नति खे प्राप्त न कंदी आहे। संबंधनि जी कमी माण्हुनि खे थींदी रहंदी। त परमात्मा चए थो, आख़िर मनुष्य आत्मा आहे काॾे वेंदी, है न। आख़िर त हुनखे संबंध निभाइणो आहे न। मनुष्य आत्मा खे कंहिंसां त संबंध निभाइणो पवंदो। जब माण्हू चवंदा मूंखे कोई बि नथो वणे, सभु ख़राबु आहे, त मतिलबु असां में ई कोई न कोई ख़राबी आहे। सो कोई माण्हू असांजी ख़राबियुनि खे ॼाणे करे बि असां सां ठही करे हलंदो न। लेकिन असां अगरि पंहिंजी ख़राबी ऐं उन्हनि खे समाए नथा सघूं, समेटे नथा सघूं, सहन नथा करे सघूं, त असां त संबंध तोड़े छॾियो। त ख़राबु केरु थियो, मतिलबु ख़राबी कंहिंमें आहे। परमात्मा कॾहिं ईअं न चईंदो कि तव्हां ख़राबु आहियो। परंतु अॼु हर हिक सां माण्हुनि खे सहन करे संबंध में निभाए करे हलणो ई थो पए। न कीअं बि करे माण्हू चईंदो असांखे त सुठो नथो लॻे, हिननि सां सुठो नथो लॻे, वरी ॿिए सां संबंध जोड़दा त ॿिए सां बि सुठो न लॻंदो, टे सां बि, त मथो भारी थी वेंदो। मनुष्य आत्मा अॼुकल्ह झुकण नथी चाहे। चए थी न असां छो झुकूं, असां थोरी ख़राबु आहियूं। पतो आहे तव्हां ख़राबु न आहियो, तव्हां ॾाढा सुठा आहियो। लेकिन अगरि असां ॾाढा सुठा आहियूं न, त असांखे साम्हूं वारे माण्हुनि खे बि सहन उन जी ॻाल्हियूं करे करे समाए करे समेटे करे असां जीवन जींदासीं न, त असांखे ॿियो ॾाढो सुठो लॻंदो। जीअं भई नंढा ॿार हूंदा आहिनि, तव्हां वॾनि खे वॾा न ॾिसो, सम्झो तव्हांजो कंहिं वॾे सां ठहे नथो त तव्हां हुनखे वॾा रीति न ॾिसो, हुनखे नंढो ॾिसो। भई उहो नंढो आहे, भले संबंध में वॾो हुजे, पर आहे नंढो, सम्झ सां नंढो, सम्झ सां हुनखे अनुभव कंदो। त ईअं छा थींदो, अगरि असां हीअं सोचंदासीं न भई चलो ठीकु आहे, भले वॾी ससु ई छो न आहे, लेकिन वॾी ससु सम्झे नथी, ठही करे नथी हले, त तव्हां सस खे ससु न सम्झी करे नंढो पंहिंजो भाउ या भेण सम्झो। आत्मा जे संबंध सां भाउ, न त शरीर जे संबंध सां भेण सम्झो। ही मुंहिंजी नंढी भेण आहे, चलो ठीकु आहे, तोखे हीअं खपई तूं हीअं कर, लेकिन शांती सां मिली जुली करे। ईअं असां संबंध ठाहे करे हर हिकु ॻाल्हि खे असां सीरियस न वठूं।
अॼु ॾिसो माण्हू हर हिक जी ॻाल्हि खे सीरियस थो वठे न, तॾहिं संबंध नथो ठहे। त हर हिक जी ॻाल्हि खे असां अगरि वॾो न नंढो करूं, भई माण्हू सोचदो आहे ये ससु थी करे मूंसां ईअं थी करे, त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वेंदी आहे। असां सोचूं अरे ससु मतिलबु हिन में एतिरी बि सम्झ कोन अथसि, मतिलबु शरीर सां ससु ठही वई आहे लेकिन सम्झ सां ससु न आहे, पंहिंजे व्यवहार सां ससु न आहे, त हुनखे नंढो ॿार सम्झो, हुनखे नंढो सम्झो। त हिन सां छा थींदो, असां ईअं न सोचंदासीं की भई हीअ वॾी ससु थी करे ईअं थी करे, असां सोचंदासीं अरे नंढो ॿार आहे, हिनखे बि असांखे हिनजी बि कहिड़ा बि बुराई स्वभाव संस्कार जहिड़ा बि आहिनि उनखे सम्झी वठो भई हिकु बार, की हा हिन में इहा अवगुण आहिनि, इहा कमी आहे, हुन आत्मा खे हुन सम्झी करे हुन हिसाब सां हलंदा हलो, त तव्हां सहज रीति जीवन में अॻियां वधंदो। अगरि असां हिक ॿिए में कमी ॾिसंदा रहंदासीं त असां कॾहिं बि हिक ॿिए जे संबंध में न ईंदासीं। त माण्हुनि खे त संबंध खपे, आत्मा खे संबंध खपे, भई तव्हां परमात्मा सां बि संबंध न जोड़दव, माण्हुनि सां बि न जोड़दव, तॾहिं त अॼुकल्ह माण्हू मथो भारी थो थी वञे, माण्हू सोचे सोचे डिप्रेशन में थो अची वञे, सोचे थो मुंहिंजो त कोई बि न आहे। चईंदा न असां त भॻवान खे रोज़ यादि कयूं, लेकिन असां भॻवान खे पंहिंजो नथा सम्झूं। जेसिताईं असां भॻवान सां संबंध न जोड़ंदासीं न, जॾहिं तव्हां परमात्मा सां सर्व संबंध जोड़ण लॻी वियो न, त तव्हां भले ई दुनिया में कंहिंसां बि न ॻाल्हायो, लेकिन तव्हांखे लॻंदो मां भरपूर आत्मा आहियां। पर परमात्मा कॾहिं बि असांखे हीअं न चईंदो आहे की मूंसां ई संबंध जोड़ो, बाक़ी सभिनि सां तोड़ो। उहो त बि असांखे सभिनि सां जोड़ण जे लाइ ई शिक्षा ॾींदो, भई ठीकु आहे मां तव्हांजो सर्व संबंधी आहियां, त तव्हां मूंखे यादि करे हलंदा हलो, असां संबंध जोड़े करे हलंदा हलो, प्लस मां जो तव्हांखे जीअं संबंध मां तव्हां सां निभायां थो, जीअं मां संबंध सां तव्हांखे सुख ॾियां थो, ख़ुशी ॾियां थो, शांती ॾियां थो, उहो तव्हां ॿियनि खे बि ॾियो। परमात्मा सां कीअं चईंदा भई मां त तव्हां सां संबंध जोड़ां थो, तव्हांखे ॾाढो सुठो थो लॻे, हाणे जीअं मां तव्हां सां संबंध रखी करे तव्हांखे सुख ख़ुशी शांती ॾियां थो न, हाणे तव्हां ॿियनि खे बि ॾियो। त हिकु बार अगरि असां परमात्मा सां सर्व संबंध जोड़ण लॻी वियासीं त असांखे कॾहिं बि जीवन में अकेलोपन न थींदो, भारीपन न थींदो, असां कॾहिं बि दुख परेशानी में पंहिंजे जीवन में परेशान न थींदासीं, दुखी न थींदासीं, असांखे ईअं न लॻंदो की मुंहिंजो कोई न आहे। कॾहिं कॾहिं सिचुएशन ईअं अची वेंदी आहे न, कंहिं माण्हू सां माण्हू वैर पइजी वेंदो आहे न, उहो सभिनि खे चईंदो आहे की इहो ख़राबु आहे, सभु माण्हू हुन सां वैर मतिलबु हुन सां दूर दूर भॼंदा आहिनि। माण्हू सोचो हुनजी छा हालत हूंदी, उहो जाॾे वञे माण्हू हुनखे ठीकु रीति व्यवहार आंसर न ॾे, उत्तर न ॾे, हुन आत्मा जो छा हाल थींदो। ऐं अगरि हुन आत्मा सर्व संबंध परमात्मा सां जोड़े रखिया अथई, सर्व संबंधनि जो सुख हुनखे भॻवान सां मिले थो, भॻवान खे हू पंहिंजो साथी ठाहे करे अगरि उहा आत्मा हले थी, त हुनखे कोई तकलीफ़ न थींदी। भले कोई हुनजे लाइ कुझु बि चईंदो रहे न, लेकिन उहा परमात्मा जे सहारे जीवन जींदी हलंदी न, त हिकु ॾींहुं सभु हुनजे अॻियां झुकंदा। कॾहिं कॾहिं जीवन में न अहिड़ो समय ईंदो आहे, हिनजे लाइ सभिनि खे तयारु थियणो, लेकिन उहो समय ॾाढो सुठो हूंदो आहे। अगरि हुन समय असां संभली वियासीं ऐं परमात्मा जो हथु न छॾियोसीं, त असां हुन समय में बि असां ॾाढो सहज रीति हुनखे पार करे छॾियो। भई जीवन आहे न हिकु सफ़र आहे। हाणे ॾिसो जॾहिं असां सफ़र कंदा आहियूं त कॾहिं रास्ता टेड़ा मेड़ा, कॾहिं खॾो, कॾहिं ॾाढो भयानक रास्तो ईंदो आहे, उहो ई असां पंहिंजे जीवन में हलंदा था हलूं, हलंदा था हलूं, कॾहिं असांजो अहिड़ो समय हूंदो आहे की असांजी कोई बि मदद न कंदो, पोइ उहो हुन सिचुएशन में न या त माण्हू डिप्रेशन में हली वेंदा आहिनि, मतिलबु परेशान थी वेंदा आहिनि, ॾाढो अकेलोपन महसूसु कंदा आहिनि, या माण्हू भॻवान सां जुड़ी वेंदो। अगरि अहिड़ो समय हूंदो आहे न जॾहिं अकेलोपन हूंदो आहे, कोई बि न हूंदो आहे,
सम्झो तव्हां भॻवान खे यादि कंदा आहियो, भॻवान जो कुझु भक्ति में कुझु कंदा आहियो त तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। तव्हांखे लॻंदो आहे कि हा भई असां गॾु त भॻवान आहे। पोइ तव्हांखे ईअं लॻंदो, पोइ तव्हां सां कोई ॻाल्हाए न ॻाल्हाए तव्हांखे कोई परवाह ई न थींदी। कॾहिं कॾहिं जीवन में अहिड़ो समय ईंदो आहे, सभिनि जे जीवन में ईंदो आहे, त हुन असांखे बि अहिड़े समय जे लाइ तयारु रहणो खपे। लेकिन उन समय में अगरि असां परमात्मा खे हाणे खां ई अगरि असां यादि कंदा रहंदासीं त अहिड़े समय में बि असांखे परमात्मा जी मदद मिलंदी ऐं असांखे लॻंदो कि न मूंसां गॾु सर्व संबंधी भॻवान आहे। असांजो मन भॻवान, अञा ताईं माण्हू हिक ॿिए जे मथां ई विश्वास करनि था, हिक ॿिए जे सहारे ई जीवन था। लेकिन इहा आत्मा जो छा आहे, कंहिंजो दोष बि न आहे। भई असांजो आहे न कंहिंसां हिसाब किताब हूंदो आहे। सम्झो तव्हांजो कंहिंसां हिसाब किताब पूरो थी वियो, सम्झो तव्हांजो पुटु ई आहे, तव्हांजो अगरि हुन सां हिसाब किताब पूरो थी वियो त हाणे उहो तव्हांखे उहो मां जीअं तव्हांखे जीअं पुछंदो आहे, जीअं प्यार हूंदो आहे, उहो न हूंदो। हाणे हुन आत्मा जो जेतिरो लेणो ॾियणो उहो थी वियो, त तव्हां बि सोचंदव अरे मुंहिंजो पुटु मुंहिंजो फलानो मूंसां वरी ईअं करे व्यवहार करे मूंसां ॾाढो सुठी थी। लेकिन आत्मा जो पार्ट ई पूरो थी वियो, पंहिंजे धंधे में, पंहिंजी शादी खां पोइ पंहिंजे परिवार में बिज़ी आहे। त अहिड़े समय में पोइ मां ॾाढी दुखी थी वेंदी आहे। भई पहिरियों त ॿार हुयो, भई ॿार जी पालना में ई समय बीतंदो हुयो, माण्हुनि जी आदत थी वेंदी आहे। भई ॿारनि खे पाले पाले पोइ हुन आत्मा जी आदत थी वेंदी आहे पालण जी। पोइ सम्झो ॿार जी शादी बि कराए छॾी, हाणे त हुनजी पत्नी आहे उहो, पोइ मां सां उहा मां जी पालना थोरी वठंदो। त पोइ त भई तव्हां हुनजी शादी कराई त हुनखे हाणे पंहिंजी उहा गृहस्थी बि त ठाहिणी आहे, या त न करायो त उहो पोइ पंहिंजी गृहस्थी में पूरो थी वेंदो आहे। हिते माउ पीउ, मां अगरि पति न हुजे त अकेली थी वेंदी आहे, या पति बि हूंदो आहे त कई बार ॿारनि में मोह थी वेंदो आहे। सोचदी आहियां मां त अकेली थी वियमि, हाणे छा करां। भई आत्मा त हेॾे समय खां कर्म पई करे, पालण जी, पुट खे सिखाइण, ॿारनि खे सभु घर आदि। हाणे नुंहुं अची वई, नुंहुं सभु घर जो कमु पाण जे हिसाब सां थी करे, पुटु पंहिंजे परिवार में पूरो, त माउ पीउ ॿई अकेला, छा करूं असां। अॼुकल्ह भक्ति कंहिंखां पुॼे नथी, भॻवान जो नाम पुॼे नथो, पोइ माण्हुनि खे अकेलो अकेलो पन थो लॻे। लेकिन अगरि आत्मा जो सर्व संबंध सां परमात्मा जो साथ अगरि वो अनुभव करे, परमात्मा जे साथ जो अगरि वो सर्व संबंधन सां अनुभव करे, त आत्मा खे कॾहिं बि अकेलोपन न लॻंदो। ॿियो ई आत्मा ख़ुशि थींदी, अरे सुठो थियो मुंहिंजी ज़िमेवारी पूरी थी वई, हाणे मां सुठी रीति भॻवान जो नाम वठंदमि। कंहिं आत्मा जी इच्छा थींदी आहे मां बि ईअं करां, मां बि ईअं करां, लेकिन ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि घर ॿार जी। लेकिन जॾहिं समय ईंदो आहे तव्हांजी ज़िमेवारी सभु पूरी थी वई, हाणे तव्हांखे जो करिणो आहे करो, त आत्मा जो पोइ ॿियनि ॿियनि में मोह लॻी वेंदो आहे, त भॻवान खे पोइ यादि न करे सघंदी आहे। पोइ अंत ताईं पुट धीअ नुंहंरियूं पोतरा दोतरनि में मोह लॻी वेंदो आहे। त बाबा चवंदा हिन सां कुझु फ़ाइदो आहे? बाबा चवंदा ॾिसो हिन सां कुझु बि फ़ाइदो न आहे। ॿियो ई माण्हू पंहिंजो जीवन ख़राब करे छॾियो। छो जी ॾिसो हिकु आत्मा जे मथां केॾी ज़िमेवारी हूंदी आहे न, ऐं शादी खां पोइ वरी ॿार थियनि त पोइ अॼुकल्ह त केॾी ज़िमेवारी थी थिए। त बाबा चवंदा कि सर्व संबंध मुझ सां जोड़ो, सर्व संबंधनि सां मूंखे यादि करो, तॾहिं तव्हां आत्माऊं सदा पंहिंजे पाण खे परमात्मा जी छत्र छाया में हुनजे साथ सां अनुभव करे सघंदासीं। ऐं अगरि असां परमात्मा खे यादि कंदासीं न, त असांखे कंहिंजो बि व्यवहार डिस्टर्ब न कंदो।
माण्हू हिक ॿिए जे व्यवहार सां डिस्टर्ब था थी वञनि न जल्दी। छो जी आत्मा भरपूर न आहे। जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं त असांजी आत्मा में शक्ति भरपूरता ईंदी वेंदी आहे। छो जी दुनिया में माण्हू भक्ति कीअं था करनि, सिर्फ़ु मुख सां करनि था, मन सां थोड़ी था करनि, बुद्धि थोड़ी थी लॻे हुनमें। अगरि तव्हांजी बुद्धि सत्संग कीर्तन भजननि में भगवान जे नाम में लॻे उते, त बुद्धि में त सभु सम्झ अची वेंदो, पोइ त तव्हांखे दुनिया जी ॻाल्हियूं बि न यादि रहंदियूं। तव्हांखे उहो ई यादि रहंदो, हा मां अॼु छा ॿुधियो, हुनजो अर्थ छा आहे, उहो बुद्धि में वेही रहंदो। त परमात्मा चए थो कि हाणे खुद खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं मूंखे यादि करे हर कर्म करो। त असांजो मन ऐं बुद्धि परमात्मा सां जुड़ियल हूंदो। असां हर कर्म कंदे बि परमात्मा जो साथ सां गॾु हूंदो, हुनजी मदद असांखे मिलंदी रहंदी, त जीवन में असां सदा सुख शांति ऐं ख़ुशी में रहंदासीं। असांखे कॾहिं बि अकेलोपन बि न लॻंदो। अॼुकल्ह दुनिया में न माण्हुनि खे अकेलोपन जास्ती थो सताए। छो जी परमात्मा सां सर्व संबंध था जोड़नि। त बाबा चवनि था कि हाणे हिक ॿिए जे स्वभाव संस्कार खे बि समेटो। भई माण्हुनि खे अकेलो छो थो लॻे, भई अॼु सभु माण्हू अकेला अकेला था रहनि। ससु चवंदी मां नुंहं सां एडजस्ट नथी थी सघां, उहा अकेली थी वेंदी। नुंहं चवंदी एडजस्ट नथी थी सघां, उहा अकेली थी वेंदी। सम्झो ससु चवंदी चलो नंढी मूंसां रहे या वॾी मूंसां रहे, ॿी होॾे रहे, त होॾे बि मुंहुं हेॾे बि मुंहुं, विच में ॿ परिवार फसी विया न। सभु माण्हू कंहिंखे सहन नथो थिए, केरु समाए नथो सघे कंहिंजी ग़लतियुनि खे। सभु माण्हू चवनि था कि असां अकेला अकेला रहूं, लेकिन अकेला अकेला रहनि था, पोइ उन्हनि खे अकेलोपन महसूस थो थिए। त आत्मा जो त खिचावट आहे न। सम्झो तव्हांजी हिक ॿिए सां नथी रहे, तव्हां त सोचो असां अकेला रहूं, उहो हिकु ॾींहुं 2 ॾींहं न ठही, तव्हां त अलॻि थी वियो। लेकिन तव्हांजो जेको हिसाब किताब हो न, उहो तव्हांखे रहण न ॾींदो। सम्झो ससु नुंहं में हिसाब किताब आहे, नुंहं ससु सां अलॻि थी वेंदी, लेकिन असांजी आत्मा जो ससु सां हिसाब किताब आहे ई सही। तव्हां केतिरो बि अलॻि रहो न, तव्हांजे मन में उहे ॻाल्हियूं ज़रूर ईंदियूं। तव्हां दूर रहंदे हुए बि तव्हांखे सॼो ॾींहुं ससु जी ॻाल्हियूं नज़र ईंदियूं। तव्हां भले ई साम्हूं हिक ॿिए सां न ॻाल्हायो, लेकिन फोन जे ज़रिए, माण्हुनि जे ज़रिए ससु खे नुंहं खे जेतिरो तंग करणो हूंदो, नुंहं खे ससु खे जेतिरो तंग करणो हूंदो, उहो ज़रूर कंदी। तंहिंजे करे अलॻि थियण हिकु ऑप्शन आहे, परे थियण हिकु ऑप्शन न आहे, लेकिन असांखे परमात्मा जी यादि में रही करे पंहिंजी बुद्धि खे भॻवान सां गॾु लॻायो, पंहिंजे मन में परमात्मा जी यादि हुजे, त असां साथ रहंदे हुए बि असां पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे सुख शांति सां रही सघंदा आहियूं। इहे ऑप्शन ई भुलिजी वञो। भई ॾिसो, हिकु माण्हू हूंदो की कंहिंजो स्वभाव संस्कार ख़ुदि जा ई ठीकु न हूंदा आहिनि, उहो चवंदो आहे मां त हिन सां मुंहिंजी नथी ठहे, त लेकिन असांजी स्वभाव संस्कार में ख़राबी आहे न। त असां सोचो यार मुंहिंजी त हिन सां ठहे नथी, मां त अलॻि वञी करे रहूं, लेकिन संस्कार स्वभाव तव्हांजे ख़राब आहिनि, त तव्हां अलॻि वञी बि रहंदव त बि उअं ई कंदव, त बि तव्हांजो व्यवहार उहो ई ईंदो, त फ़ाइदो थियो अलॻि रहण सां। त इहे ई त ॻाल्हि परमात्मा असांखे सम्झाइनि था कि या त असांजा ई स्वभाव संस्कार ख़राब हूंदा आहिनि, या असांजो कोई हिसाब किताब हूंदो आहे। त हिसाब किताब आहे त असां परमात्मा खे यादि करे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करो। ऐं हिकु बार जी ॻाल्हि सदा थोरी थींदी आहे। भई हिकु बार कंहिं तव्हांखे चई, चलो 2 बार चई, 3 बार चई, आख़िर त उहो माण्हू बि परेशान थी वेंदो, मां हिनखे रोज़ रोज़ चवां थी, ऐं हाणे त बराबरि थी वेंदे, चइण ई बंदि करे छॾियो। त हिन करे बाबा चवनि था कि सदा
असां में जो विशेषता आहे, जो गुण आहे, उनखे उन द्वारा उनखे कम में कढी करे कर्म कंदा रहो। ॻाल्हियूं त थींदियूं ई सही, अॼु ठीक थी वेंदो, कल्ह वरी कुछ थी वेंदो, वरी कुछ, छो जो इहो आहे ई कल युग, कल कलेश वारो युग आहे। हिते न चाहींदे हुए बि घर घर में कल कलेश थींदो ई रहंदो। पोइ हिकु माण्हू चए मां शांत रवां, ॿियो माण्हू उनजी अशांति क्रिएट करे छॾींदो। त बाबा चवनि था इन करे असांखे सदा ख़ुदि खे पंहिंजे कम में बिज़ी रहणो आहे। हिक ॿिए खे ॾिसंदे हुए, हिक ॿिए जी कमी कमज़ोरियुनि खे ॾिसंदे हुए बि न ॾिसो, अर्थात सभिनि जे लाइ शुभ भावना करो। मतिलबु असांखे बाबा ईअं नथा चवनि की छॾे ॾियो, भगवान चए थो तव्हां सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना करो कि आत्मा ठीक थी वञे, या आत्मा जो स्वभाव संस्कार ठीक थी वञे। इन रीति असांखे शुभ भावना शुभकामना करे परमात्मा खे ॾियणो, ऐं कॾहिं बि अलॻि रहण जो संकल्प न करो। जंहिंसां तव्हांजी नथी ठहे न, तव्हां हुन सां थोरो किनारो करे हलो, थोरे समय खां पोइ सभु ठीक थी वेंदो अगरि असांजो संकल्प हूंदो आहे त। अगरि असां सोचंदा आहियूं की न मूंखे त रहणो ई न, इहो ठीक थिए न थिए, पोइ आख़िर त मनुष्य आत्मा काॾे वेंदो? कंहिंसां न कंहिंसां ॿिए सां संबंध त जोड़णो ई पवंदो। अगरि न जोड़णो पवंदो त भॻवान सां त जोड़णो ई पवंदो। इन करे बाबा चवनि था, लेकिन पोइ उन ॻाल्हियुनि खे उन माण्हुनि खे यादि न करो। सम्झो माउ पीउ चए थो असांखे त अलॻि थियणो आहे, लेकिन ॿार अगरि हुन ॾाॾी ॾाॾी या हुन संबंधनि सां जुड़ियल आहे, पोइ तव्हां अलॻि वञी करे रहंदव, सोचंदव इहो त ॿार आहे, हिनखे त कीअं बि सम्झाए करे मनाए छॾींदासीं, लेकिन हुन ॿार जी आत्मा में जो हिसाब किताब आहे हुन आत्माउनि सां, उहो कीअं चुकतो थींदो? अॼु कहिड़ी बि आत्मा असांजे घर अचे थी, उहो कीअं थी अचे? असांजो हिसाब किताब आहे, ऐं असां चऊं न हाणे त असांखे ॾाॾी सां अलॻि थियणो आहे, फलाणी सां अलॻि थियणो आहे, असां अलॻि रहंदासीं। जेकी आत्मा तव्हांजे घर जन्म वठी आई आहे, हुनजो बि त हिसाब किताब आहे। हिन करे बाबा चवनि था कि कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे, त ईअं ई न जॾहिं चाहे जो करे छॾियो, जॾहिं चाहे ईअं करे छॾियो। त बाबा चवनि था रोज सुबुह खां राति ताईं बाबा जी हर श्रीमत खे पालन कंदा, त परमात्मा सदा ई असांजो मददगार थी वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभई रूहानी ॿारनि की नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे समेटण जी शक्ति द्वारा सेकंड में फुल स्टॉप लॻाइण वारा नष्टो मोहा स्मृति स्वरूप। बाबा चवनि था लास्ट में फाइनल पेपर जो क्वेश्चन हूंदो सेकंड में फुल स्टॉप, ऐं ॿियनि खे बि यादि न अचे, ॿिया कुझु बि यादि न अचे, बसि मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, जैसे कोई कुछ भी चीज याद ही न हुजे अंत में। ये सोचण में ही सफलता मिली वेंदी आहे कि मां ऐं मुंहिंजो बाबा, लेकिन टिकी वञो, हिलो न। बाबा चवनि था कि हिलो न, टिकी वञो। छो छा जब प्रश्न असांजे मन में उत्पन्न न थियनि, तॾहिं नष्टो मोह स्मृति स्वरूप ठही सघंदासीं। इन करे अभ्यास करो, जॾहिं तव्हांखे ॾाढो कमु हुजे न घर में, उन समय अभ्यास करो। हाणे कर्म कंदे हुए अगरि गैस ते कोई चीज आहे त हुनखे ध्यान में रखी करे हिकु सेकेंड अखि खुलियल हुजे ऐं हिकु सेकेंड पंहिंजो बुद्धि योग परम धाम में परमात्मा वटि लॻाए ॾे। मां आत्मा परम धाम में परमात्मा जी संतान आहे। पंहिंजी बुद्धि खे मथे पहुचाए छॾियो, पंहिंजो ध्यानु मथे हिकु सेकेंड जे लाइ, वरी हेठि अची करे रोटी ठाहियो, खायो, कर्म कयो। त इहे सेकेंड में जॾहिं असां हिन दुनिया खां न्यारो थी वेंदासीं, तॾहिं ही असां अंत मते सो गति थी वेंदी, तॾहिं ही अंत में भॻवान खे यादि करे सघंदा आहियूं।
तॾहिं असांजो अंत ॾाढो सुठो थी सघंदो। स्लोगन आहे जी स्वमान जो अभिमान आहे उहो ई सदा निर्माण। जेके स्वमान जो अभिमान आहे मतलब ख़ुदि जो जेको स्वमान हूंदो आहे न, भई मां सुखी आहियां, मां ख़ुशि आहियां, मूं में शक्ति आहे, के माण्हुनि खे हिन जो बि अभिमान हूंदो। मां सदा भॻवान खे यादि कंदी आहियां, पाठ कंदी आहियां, ईअं कंदी आहियां, त बाबा चए थो हिन जो अभिमान छा करणु, हिननि जो बि अभिमान न करो। भले तव्हां सुखी आहियो, लेकिन अगरि तव्हां अभिमान कंदव त मतिलबु ॿिया दुखी आहिनि त तव्हांखे लॻे थो भई ॿिया दुखी आहिनि, मां सुखी आहियां, त कंहिंजो बि अभिमान न करणु इहो ई थींदो आहे सदा निर्माण। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।